सलेमान जी चिठी आहे छोकिरी छोरो छितो थी पियो आहे मुंहिंजी हुन सां कराए शादी। मूं कुझु वक़्तु इंतज़ारु करण लाइ चयोमांसि पर मुंहिंजी ॿुधी अणॿुधी करे छॾी। छा कयईं जो राति जो वञी सलेमान जे घर पियो छोरो पियो पकड़ी पोइ त साईं हाणे सॼी ॻाल्हि ॻिचीअ में पइजी वई आहे। हणी मारे सलेमान खे सुभाणे फ़ैसिले लाइ तव्हां वटि राज़ी कयो आहे। सुभाणे तव्हां वटि फ़ैसिले लाइ ईंदासीं। पोइ छा कजे? हाणे मुंहिंजी टोपी बचाए ऐं मुंहिंजे पुट खे घोटु बणाए। पोइ ठीकु आहे, तूं हाणे घर वञी आराम कर, सम्झ त सुभाणे फ़ैसिलो तुंहिंजे हक़ में थींदो। पर मां पक सम्झां न साईं। छो एतबार कोन्हे छा? सुभाणे तूं पाण ई ॾिसंदे त कीअं थी तुंहिंजी पंज आङुरियूं कंहिं में पवनि। लख एहसान साईं, कुर्ब तव्हांजा। पोइ मूंखे भला इजाज़त आहे? हा अला भाई अला सरकार ये तो सरकारी माण्हू। लीमा जी चवां सरकार। मुंहिंजो लकुड़ त मूंखे ॾे। हाज़ुर सरकार। सदके थियां सरकार ही लकुड़। केरु आहियो तव्हां? छा पिया कयो मुंहिंजी ज़मीन ते? साईं असां तालीम खाते जा आहियूं। तव्हांजे ॻोठ जे लाइ स्कूल मंज़ूर थी आयो आहे। असां हुन जो मापू वठी रहिया हुआसीं। स्कूल? कंहिं स्कूल मंज़ूर करायो आहे? साईं हिते महताब खान रहंदो आहे, उनजी कोशिशि सां स्कूल मंज़ूर थियो आहे ऐं इन ज़मीन ते स्कूल खोलण जी इजाज़त बि हुन ई ॾिनी आहे। महताब तंग करे छॾियो आहे मूंखे महताब खान। हिकिड़ी ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾियो, जेकॾहिं तव्हांखे पंहिंजी इज़त ऐं पंहिंजे जिस्म जी खल प्यारी आहे त 3 चपड़ गोल करे हितां हिकदमि हलिया वञो, न त अहिड़ी हालत कंदोमांव जो मालिक बि न सुञाणींदव। ठीकु आहे साईं, जेकॾहिं तव्हांजी इहा मर्ज़ी आहे त पोइ असांजो कहिड़ो कम जो हरू भरू हिन ॾचे में पऊं। असां वरी हिते अचण खां तौबा कई। ठीकु आहे हलो, ऐं यादि रखो जेकॾहिं आईंदा वरी तव्हांखे हिन तर में ॾिठुमि त ईअं अखियूं कढी छॾींदोसांव। ठीकु आहे साईं। भाऊ रमज़ान मां यहाँ महताब खान न तुम के मारींदे उन दिहाड़े भी तो मुखे वञण न ॾिनो हुयो। पापीअ खे भी तो मारियो हो, मुंहिंजे मनुअ खे भी तो मारियो हो, मुखे भी मारींदे मां वञा थो। न न मां तोखे छो मारींदुसि, मां महताब खान आहियां। मुखे शहर वठी हलंदे? हा हा। पापी भी उते थी रहे शहर में, मनु भी स्कूल वेंदो आहे पढ़ण। ही मोटर तुंहिंजो आहे? हा हा। पोइ इन ते चाढ़ी वठी हलंदे मूंखे शहर? हलिया न, अच वे मोटर में। न बा तूं कूड़ थो ॻाल्हाईं, तूं मूंखे मारींदे, तूं मूंखे मारींदे। न न मूंखे मारींदे, तूं मूंखे मारींदे, मां वञा थो। रमज़ान न न न बीह त सही। न न तूं कूड़ थो ॻाल्हाईं, मूंखे मारींदे। भाऊ बीह त सही। न मूंखे मारींदे न। सलेमान, हाणे हिननि सभिनी जे बयाननि ॿुधण खां पोइ तूं छा थो चवीं? सरकार हिननि जेको बयान ॾिनो आहे उहो सभु कूड़ आहे। सरकार अहमद खान वारनि मूंसां ज्यादती कई आहे, मुंहिंजी इज़त में हथ विधो अथनि। सरकार मूंखे अछी दाढ़ी में ख़्वार कयो अथनि। सरकार ही कूड़ थो हणे। अहमद खान जो पुटु बिल्कुलु सुठो छोकिरो आहे। सलेमान हिन ते कूड़ो इल्ज़ाम थो हणे। न सरकार, हीअ अहमद खान जो माइट आहे। सरकार माइट जे फ़ाइदे में शायदि छो कोन ॾिनो? सरकार मां अलाह साईं खे हाज़ुर नाज़ुर ॼाणे शायदि थो ॾियां
त अहमद ख़ान जो पुटु बिल्कुलु सुठो माण्हू आहे। इहे सभु हिन ते इल्ज़ाम आहिनि। सरकार, इहो सभु कूड़ आहे। अहमद ख़ान हिननि खे कूड़ी शायदि ॾियारण जे लाइ साईं ॾोकड़े ॾिना आहिनि साईं। अरे ठहियो ठहियो, ये सभु कूड़ा आहिनि, बाक़ी तूं हिकिड़ो चे मुतबर सचो पैदा थियो आहीं। अरे इहे छो नथो चवे त अहमद ख़ान मिल्कियत में तुंहिंजी नज़रूं आहिनि? न सरकार, तव्हां बि इहे न चओ। हिन अछी दाढ़ी में मूंखे बेइज़तो न कयो साईं। बेइज़ती खे इज़त जो ख़्याल थियो आहे। अरे अहमद ख़ान उन पुट ते इल्ज़ाम हणंदे तोखे शर्म कोन आयो? हा, हिकिड़े शरीफ़ माण्हूअ खे तूं खणी ख़ौर ख़ौरब कयो आहे। अहमद ख़ान, भॻवान जीअं तूं चवंदे तीअं थींदो। सरकार, असांखे तव्हां ते एतबार आहे। तव्हां जेको फ़ैसिलो कंदो असांजी अखियुनि ते। हाणे मुंहिंजो फ़ैसिलो इहो आहे त सलेमान हिकु शरीफ़ माण्हूअ खे ख़ौर ख़राब कयो आहे। उनजे ॾंड में सलेमान पंहिंजी धीउ जो संग अहमद ख़ान जे पुट खे ॾींदो, त जीअं को बि माण्हू कंहिं शरीफ़ माण्हूअ खे ख़ौर ख़राब करण जी ज़रूरत न करे सघे। न सरकार, मुंहिंजी अछी दाढ़ी ॾे ॾिसो साईं। मूं ते एतबार न अथव त ॿिए के पाड़े वारे खां साईं पुछो। अरे हे तुंहिंजे पाड़े जा शायदि न आहिनि छा? साईं पाड़े जा त आहिनि, पर छा मां हिकिड़ो दफ़ो फ़ैसिलो ॾींदो आहियां ऐं उहो ॾेई चुको आहियां। सरकार, तव्हांजो इहो फ़ैसिलो आहे पोइ मूंखे इहो फ़ैसिलो क़बूल न आहे साईं। छा चई? मुंहिंजो फ़ैसिलो तोखे क़बूल न आहे? मुंहिंजे फ़ैसिले न मञण जी सज़ा जी तोखे ख़बर आहे? दीवा लॻो ॾे मूंखे, मूंखे लॻो ॾिजां। मूंखे लॻो त ॾे, और तो पंहिंजे मौत खे सॾ कयो। उॾे उॾे, फ़ैसिलो वठो मुंहिंजो। मुंहिंजो फ़ैसिलो साईं माफ़ी, मुंहिंजो फ़ैसिलो तव्हां सही चयो। तव्हांजो फ़ैसिलो सही आहे। मूंखे पंहिंजी न्याणी जो संग साईं अहमद ख़ान जे पुट खे ॾियणो पवंदो। क़बूल आहे? क़बूल आहे? क़बूल? बिल्कुलु क़बूल आहे साईं, बिल्कुलु क़बूल आहे साईं। निवृत्त वारी हॾ गुॾण भॼाए। हल क़बूल आहे साईं। अहमद ख़ान, जी सरकार। वाह, हाणे राज़ी आई न? बिल्कुलु राज़ी आहियां सरकार। तव्हांजा लख एहसान सरकार। हाणे तव्हां चऊं सरकार? अला भाई, अलाह भाई। सरकार, कहिड़ा था हाल पुछो। ग़रीब जहिड़ो पर तहिड़ो हेल, जहिड़ो कल्ह तहिड़ो अॼु। चाचा छा थियो आहे? अॼु कुझु वधीक ॾुखारो पियो ॾिसी। बसि रईस, छा ॿुधी कंदे? रईस वॾे जे ज़ुल्मनि जो को छे थियणो आहे छा? चाचा पर तूं कुझु कयो अथई छा? बसि साईं, ॿुधी छा कंदो? छॾे ॾे हिन ॻाल्हि खे। चाचा सलेमान, मूंखे ॿुधा, तोखे मुंहिंजो कसम। पुट, तूं कसम न विझ। मां तोखे छा ॿुधायां? रईस वॾे मूंखे ॾाढो बेइज़तो कयो। बसि ज़मीन जाइ नथी ॾे, या त अञा बि के सूर ॾिसणा अथमि जो जहिड़ो आहियां। पर चाचा छो? आख़िर छा थियो आहे? पुट, अहमद जो छोकिरो घिड़ियो बि मुंहिंजे घर में, ऐं वरी रईस फ़ैसिलो बि उनजे पारां ॾेई छॾियो त मां पंहिंजी न्याणी अहमद जे पुट खे परणाए ॾियां ॾंड में। हाणे तव्हां ॿुधायो मां छा कयां? रईस, बसि चाचा, अलाह वॾो आहे। हुन वटि देरि आहे अंधेर न आहे। अलाह चङी कंदो। अदा तव्हां हिन ग़रीबनि जूं बदुआऊं छो था खणो? हुन ॾींहुं रमज़ान वीचारो घर ॿार साड़ाए छॾियो।
चाची सलीमाना जी एतिरी बेइज़ती कई अथव। आख़िर छो हिननि तव्हांजो कहिड़ो गुनाह कयो आहे? यार महताब खान हुन राति अवेली महले करे मूं तोखे माफ़ करे छॾियो। मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए त मुंहिंजे मामलनि में मुदाख़लत करण जो तोखे हक़ कंहिं ॾिनो आहे? हा, मूं तोखे अॻु में बि चयो त यार मुंहिंजे मामलनि खां परे रहो, परे रहो। मूंखे ख़बर आहे त मां तव्हांखे करे कुझु बि कोन सघंदुसि, पर सच चवण खां हरगिज़ गुरेज़ कोन कंदुसि। यार ॻाल्हि त ॿुध, इहो रमज़ू ऐं सलेमान तुंहिंजा चाचा लॻनि या मामा जो सदाईं वती तूं हुन जो पासो खणंदो? दादा चाचा मामा नथा लॻनि त तव्हांखे जेको जीअ में अचे सो कंदा रहो। हिननि मिसकिननि जो ॾोह सिर्फ़ु इहो आहे जो हीउ गॾिजी सॼी तव्हांजो राज बणिया आहिनि। यार महताब खान मूंखे तोते कावड़ त ॾाढी थी अचे, पर वरी बि चवां थो त मुंहिंजे मामलनि में टंगट करण जी कोशिशि न कर यार, न कर। पंहिंजे कम सां कमु रख। उन ॾींहुं सर्वे वारा आया स्कूल जूं मापूं वठण, तव्हांखे हिन बेइज़त करे कढी छॾियो। मां पुछी सघां थो आख़िर छो? न, तूं मूंखां पुछी नथो सघीं। मूंखे तूं इहो ॿुधाए त मुंहिंजी ज़मीन ते स्कूल अॾाइण जी हुननि खे इजाज़त तूं कहिड़े हिसाब में ॾिनी? पर इहो त फ़ैसिलो कर त इहा ज़मीन तुंहिंजी आहे या मुंहिंजी? दादा ज़मीन तव्हांजी सही, पर अगरि ज़मीन जी टुकड़ी फेरे जे कम में आई त कहिड़ी हरबा खता थी पई? रब तव्हांखे न उजूरो ॾिए। मूंखे कंहिं बि ख़ैर ऐं उजूरे जी ज़रूरत कान्हे का, सम्झी? अदा ख़ैर जे कम में को बि लही कोन वेंदो आहे। ॻोठ जा ॿार तालीम वठी तव्हांखे दुआऊं कंदा। अड़े यार इन्हनि जे दुआनि में असरु हुजे हा त इहे धिका थाबा कोन झलंदा महताब खान। ऐं ॿियो त मुंहिंजे जहिड़े हिन ॻोठ में को बि स्कूल, को बि रोड, का बि अस्पताल न ठहंदी। इन जो भला तव्हांखे कहिड़ो नुक़सानु थी? हा, नुक़सानु आहे। इहे माण्हू जेके तूं ॾिसी थो न, जेके मुंहिंजे हुकुम जा ग़ुलाम लॻा वेठा आहिनि, इन्हनि खे जेकॾहिं मां तालीम हासिल करण जो हक़ु ॾेई छॾियो त इहे मुंहिंजे ग़ुलामी खां निकिरी वेंदा। जेका ॻाल्हि मां बर्दाश्त न कंदुसि। बहरहाल दादा तव्हां जेको कुझु बि चओ, इहो स्कूल ज़रूरु ठहंदो। हेलो, हा साहब आहे? मां लखमीर ख़ान पियो ॻाल्हायां। साईं सलाम वालेकुम। साईं साईं ख़ुशि आहियो? चङा भला, सभु ख़ैर? हा साईं इजलास त ख़तमु थी वियो न साईं? हा साईं, हा साईं हू हिकिड़ो स्कूलड़ो असांजे ॻोठ में तव्हां मंज़ूर करायो आहे अलाए छा? हा साईं। न साईं इहा वरी कहिड़ी साईं चङी ॻाल्हि आहे जेका असां हिनखे सुठो सम्झूं पई। साईं साईं बसि हाणे इहो 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 स्कूल वारो प्रोपोज़ल थी हाणे हिनखे ख़तमु करायोसीं, खणी छॾियोसीं। साईं साईं महिरबानी, अचिबो साईं। हा साईं, हा बिल्कुलु साईं, हाज़ुरी भरींदी, हाज़ुरी कीअं न भरींदासीं साईं। हा साईं, महिरबानी महिरबानी साईं, महिरबानी। ख़ुदा हाफ़िज़। हाणे ॾिसां थो कीअं थो स्कूल ठहे, कुझु न वणंदी। ऐं ॿी ॻाल्हि ॿुधी छॾ त इहो मथे ते पटको ॿधी हिन ॻोठ जे वॾेरे थियण जी नाकाम कोशिशि न कर। धन मुरीद न थी, मर्द थी। जेको चवई थी बसि अंदरो ॿधी जे बीह थो रहे मुंहिंजे अॻियां। हल नजू जान छा पियो थिए? ज़ारा रोए पई। सफ़ूरा खे चयमि न के शइ वठी ॾे। ख़बर अथई अॼु केरु आया आहिनि? केरु आया? अम्मी ऐं अबू आया आहिनि। सच? किथे आहिनि? अम्मी अंदरि आफ़ताब सां वेठी आहे ऐं अबूअ खे हमेशह वांगुरु उताक में विहारे वियो आहे। तोखे उताक में न मिलियो छा? न, मां त सिधो अंदरि आयो आहियां, उतां करे त वियो ई न आहियां। माता मुंहिंजे वालदेन सां चङो वर्ता न पियो थिए। अबू दिलि में केतिरी सिक सांडे आयो हूंदो। सितम त इहो मूंखे हुन सां मिलण त ठहियो, मुर्गो हुनखे उताक में विहारे थो वञे। उहो असांजो सुञातल ई कोन्हे। नजू जान रो न, मां अदा सां ॻाल्हायां थो। अच पहिरीं अम्मी सां मिले। अच। अस्सलाम वालेकुम अम्मी। वालेकुम अस्सलाम। पुट ख़ुशि आहीं न? हा अम्मी, तव्हां ख़ुशि आहियो? अल्लाह जो शुक्र आहे, ठीकु ठाक आहियां। अम्मी मां हिकिड़े मिंट में अचां। चङो पुट।
अस्सलाम वालेकुम अदा। वालेकुम सलाम। को कम छा? हा अदा, हिकु कम जे करे हाज़िर थियो आहियां। छा? अदा तव्हांखे त ख़बर हूंदी त अंकल वारा आया आहिनि। यार महताब खान, मां अंकल मां कोन ॼाणा। तो नालो वठींसि या चाचो चईंसि। हा बाक़ी इहा गिट मिट तोखे ऐं तुंहिंजी ज़ाल खे बख़्श हुजे। अदा तव्हांजी सम्झाणी मुताबिक़ अंकल यानी चाची जो ज़िक्र पे कयो। हा मां मिली आयो आहियां। मूं में को कमु अथसि छा? अदा चाचो गैरनि वांगुरु उताक में रहियल आहे। त मुंहिंजो मतिलबु आहे त तव्हां रुॻो एतिरी इजाज़त ॾियो त मां खेसि नजमा सां मिलायां। नजमा खे बि अंकल सां मिले, मुंहिंजो मतिलबु आहे त चाचे सां मिले। साल गुज़री विया। तुंहिंजो मतिलबु आहे त हिकु गैर मर्द असांजी हवेली में कदम रखे, ईअं न? इहो नामुमकिन आहे। अदा हू गैर मर्द न, मुंहिंजो सहुरो आहे। हुनजी धीउ मुंहिंजी ज़ाल आहे। तुंहिंजो दिमाग़ त ख़राबु कोन थी वियो आहे? तुंहिंजे करे मां पंहिंजे अबनि ॾाॾनि जो रीतू रस्मूं त कोन टोड़ींदुसि। ऐं हूअं बि जेकॾहिं तुंहिंजे सहुरे खे पंहिंजी धीउ सां एॾी मोहबत आहे त हुनजी धीउ खे हमेशह लाइ मोकल ॾेई छॾ त भली सिक पूरी करे। अदा इहा बेवाजिबी आहे। हाणे नंढड़ा वॾनि खे कुझु सेखारींदा? चइबो त तोखे हाणे एतिरो अकुलु अचे वियो आहे जो तूं मुंहुं आॾो पियो थी। मां ॾिसां पियो त अॼुकल्ह तूं दीको टपंदो पियो वञे। न अदा, ख़ुदा न ख़ास्ता मुंहिंजो इहो मतिलबु न आहे। मां त सिर्फ़ु इहो चवणु आयो हुउसि त हू असांजो महिमान आहे। केतिरनि कोहनि तां कई आयो आहे। घटि में घटि हुन असांखां इज़त त लहणी न। उताक में हुनखे इज़त कोन थी मिले छा? असां हुनखे उते बि इज़त ॾेई सघूं था। अदा भला हीअं था कयूं त चाचे खे हवेली में नथा वठी। तव्हां रुॻो एतिरी इजाज़त ॾियो त मां राति जे पहर में चाचे सां नजमा खे मिलायां। राति जो उताक ख़ाली हूंदी आहे। महताब खान, मूंखे सम्झ नथो अचे त तुंहिंजे अकुल खे छा थी वियो आहे। यार हाणे असांजूं औरतूं ओताकनि में वेंदियूं। अरे यार ज़ाल जे चवण ते तूं त सफ़ा असुल को ॿार थी पियो आहीं। अदा धीउ खे पीउ सां मिलाइण को गुनाह जो कमु त कोन्हे। बहरहाल ॻाल्हि थोरी त इहो नामुमकिन आहे। मूं तोखे अॻु में बि चयो ऐं हाणे बि चवां थो त हवेली जे रस्मुनि सां छेड़छाड़ न कर त भलो अथई। सुठो थियो जो हलिया आयो। मूंखे बि अव्हां जी ॾाढी सिक लॻी हुई। हा पुट, असांखे बि ॾाढी सिक लॻी हुई तोसां मिलण लाइ। ॿियो त तो लाइ मोकल बि त वठणी हुई न असांखे। हमी भित सां मथो टकराइण सां पंहिंजो ई मथो फाटंदो आहे। बाक़ी बबरनि खां ॿेर घुरण मां कुझु की न वणंदो। त बि अॼु तुंहिंजो पीउ रईस महताब खां तो लाइ मोकल घुरंदो। ॾिसूं था छा था जवाबु ॾियनि। अम्मी महताब त सॼो सारो मुंहिंजो आहे, पर हुन वीचारे जे हथ में कुझु कोन्हे। हिते त रईस जी बादशाही आहे, जीअं हू चाहे तीअं करे। नजमा पुट, हेॾा अची वे न, मुंहिंजे भर में अची वे न। नजमा पुट, तूं महताब खे सम्झाई छो न थी त हिन मिल्कियत में हुनजो अधु हिसो आहे। जेकॾहिं हुनखे अधु हिसो मिली वञे न त पोइ हू ऑन एंड ऑन हूंदो। पोइ हितां जेकॾहिं निकिरी बि वेंदो न त को फ़र्क़ु कोन पवंदो। हमी मुंहिंजो महताब जो बि इहो ई प्रोग्राम आहे। हू मूंखे हितां ज़ोरी कढण जे लाइ बि तयारु आहे, पर हू हिते अधु हिसे जे आसिरे में रहियल आहे। महताब खे छिकी पंहिंजो हक़ वठणु घुरिजे। कहिड़ियूं लक्ष्मी महताब सां चङायूं कयूं आहिनि, पर अम्मी रईस सोलाईअ सां मिल्कियत जो हिसो न ॾींदो। हू त दौलत जो पको पुॼारी आहे। इहो त महताब जो हक़ आहे, का ख़ैरात कोन थो घुरे। बसि अम्मी दुआ कयो त हिन क़ैद खाने मां जल्द जान आजी थिए। बाक़ी हिन बंद में ज़िंदगी खाइण ॾाढी मुश्किल थी पई आहे। पुट, तूं महताब खे सम्झाइजां ऐं मुंहिंजी तरफ़ां बि चइजांसि त मुड़ुसु माण्हू थी कमु करे, इहो हुनजो हक़ आहे, को ॾोह नथो करे।
अम्मी माता पाण भी एक्टिव आहे। अलाह कंदो जल्द हितां निकिरी अची कराची वसाइबी। हाँ पुट, अलाह कंदो। लखमीर खान न्याणी त पराओ दम थींदियूं आहिनि, पर माउ पीउ जो रिश्तो अहिड़ो आहे जेको 1000 कोशिशुनि खां पोइ बि ख़तमु न थींदो आहे। रवान साहब, मां खरी ॻाल्हि करण जो आदी आहियां। असांजी हिन हवेली जूं कुझु रीतूं ऐं रस्मूं आहिनि जंहिंजी अञा ताईं असां पोइवारी कंदा अचूं था। असांजी रस्मुनि में हिकु इहा ॻाल्हि बि आहे त का बि पणिजी आयल छोकिरी हवेली खां ॿाहिरि कदम रखी नथी सघे साईं। पर साईं, असां त छोकिरी जा वालदे न आहियूं। छोकिरी खे असां ॾे अचण ऐं मिलण जो पूरो हक़ हासिल आहे। साईं, अवां जा हक़ असांजे हवेली जे रीतूं रस्मुनि जी भेट में वधीक अहमियत नथा रखनि। ऐं ॻाल्हि ॿुधो, जेकॾहिं तव्हां वधीक मूं ते ज़ोर कंदो त थी सघे थो मां तव्हां सां सख़्ती कयां। न साईं, न ईअं न कयो। न्याणियुनि जा माउ पीउ जे लाइ दग बंदि न कयो। असां तव्हां खां रोज़ी त मोकल नथा घुरूं। तव्हां 10 सालनि में हिकु भेरो मोकल ॾींदो त बि असां राज़ी रहंदासीं। रमान साहब, तव्हां असांजा महिमान आहियो, इन करे मां जो लिहाज़ थो कयां, न त मां हिकु दफ़ो ॻाल्हि करण जो आदी हूंदो आहियां। ऐं हाणे मुंहिंजो आख़िरी फ़ैसिलो ॿुधी छॾियो। मुंहिंजी हिन हवेली में पणिजी आयल का बि औरत तेसीं ताईं ॿाहिरि कदम रखी नथी सघे जेसि ताईं उनखे तलाक थिए या हूअ मरी वञे। न साईं, ईअं तव्हां न चओ। अलाह न्याणी जो नसीब चङो करे वञूं पंहिंजे वरनि सां ख़ुशि हुजनि। असां मोकल खां ई बस कई। बसि साईं, वॾनि जूं रस्मूं आहिनि। जेकॾहिं उन्हनि जी रखवाली असां न कंदासीं त क़यामत ॾींहुं वॾनि जे ॾाढो कहिड़ो मुंहुं खणंदासीं। ऐं मूंखे उमेदु आहे त अवां मूंखे आई त मजबूर न कंदो। चङो ठीकु आहे। अब हू छा थो चवे त पोइ उन सां सौदो तय करे अच न, शाम ताईं मोटी अचिजांइ। ठीकु आहे, चङो। बाबा, तव्हांखे यादि कोन्हे छा त अॼु तव्हांखे ग़रीब औरतुनि में कपिड़ा बनाइणा आहिनि? हा पुट, यादि त आहे, पर छा कयां, अॼु ॿाहिरि निकिरण ते दिलि ई नथी चवे। बाबा, तॾहिं त कपिड़नि जी हाणे हेॾे खणाई आहे, भला हिते ई वेही ॾियो। इहो चङो कई। छोकिरी, तूं हे कपिड़ा रख बाबे अॻियां ऐं तूं वञ माइन खे मोकिल। हाज़िर साईं। अलाह साईं शला असांजो ख़ैर क़बूल विझे। बाबा, तव्हांजी इहे ॻाल्हियूं त मूंखे वणंदियूं आहिनि। पाबंदीअ सां ख़ैर कढणु, पाबंदीअ सां ज़कात ॾियणु। हा पुट, पर शल घणी साईं इहो असांजो ख़ैर वाधाए। हूअं चवंदा कोन्हनि त अघे त पाउ न त मननि खे मोटा। अचो बाबा। वालेकुम सलाम। वठ बाबा। हा बड़े। हा, वालेकुम सलाम। हली आ पुट, हली वे। अच्छा माई जल्दी कर। हा पुट, महिरबानी। हाँ बाबा। बाबा, अॼुकल्ह कहिड़ो न ख़राब ज़मानो अची वियो आहे। कंहिं जानवर खे बि किथां हक़ मिलंदी आहे त वरी ओॾां जो रुख न कंदो आहे। पर अॼुकल्ह जा इंसान त उन खां बि वियल आहिनि। छा मतिलब पुट? बस बाबा, ये ज़माने जी ॻाल्हि थी कयां। मां हलां थी बाबा। लाल, तो लाइ ही कपिड़ा सुखड़ी आंदा अथई। सूखड़ी? तोखे एतिरो हुजाए तो कयो कंहिं जो मुंहिंजे लाइ सूखड़ी आंदी अथई? तूं छा थो सम्झी त मां तुंहिंजा इहे कपिड़ा पाए तुंहिंजे तसवर में गुम थी वेंदसि? लाल धीअ न कबो बाबा, तव्हांखे हिन शख़्स जी ख़बर न आहे। हीउ शख़्स दरिया जो कुन आहे। जेसि ताईं इंसान जो साह न कढे तेसि ताईं न छॾे। अच्छा साईं, लाल ॾाढी बेवाजी थी पई करे। पुट, महिमान सां ईअं नाहे ॻाल्हाइबो। पर बाबा, तव्हां पाण ॾिसो, हे बि के कपिड़ा पाइण जहिड़ा आहिनि। अहिड़ा कपिड़ा त मुंहिंजी नौकिराणी पाईंदियूं आहिनि। छा तोखे मां हिननि कपिड़नि जहिड़ी नज़र अचां थी कि नहीं? तुंहिंजे वॾड़नि खे ज़कात में मिलिया हुआ। हाणे मूंखे त ज़कात मिली कान्हे का। अचे मां हीअ वठ, तूं बि सिबराए पाए, न्याणियुनि खे बि पाराइजांइ। अलाह ख़ुशि रखे।
चएसि मूंखे हिकिड़ो कमु यादि अचे थो मां अचां कावड़ियूं त कोन ठहंदियूं न न मां अचां थो ॼण ज़ालिम ऐं उनजे ज़ुल्म ख़त्म थियण जूं ॿ सूरतूं हूंदियूं आहिनि। हिकु त ज़ालिम सां टकराइजे या वरी मज़लूम ज़ुल्म जी इंतहा खां पोइ ज़ालिम ख़िलाफ़ कार्रवाई करे। मां मज़लूम आहियां ऐं मूंसां ज़ुल्म थी रहियो आहे। मूंखे ज़ुल्म ख़िलाफ़ आवाज़ उथारणु घुरिजे। जंहिं मिल्कियत ते लखमीर खे नाज़ आहे इन मिल्कियत में मुंहिंजो वधि हिसो आहे। मूंखे हुन खां पंहिंजो हिसो घुरणु घुरिजे। मूंखे इहो कमु बहादुरी ऐं दिलेरी सां करणु घुरिजे। पोइ मुंहिंजी दुनिया हूंदी ऐं पंहिंजी बादशाही हूंदी। ॿार खे वठी वञी कराची में सुख ऐं शांती जी ज़िंदगी गुज़ारींदुसि। मुंहिंजे मुस्तक़बिल जो सुवाल आहे। मूंखे इहे कम में देरि बिल्कुलु न करणु घुरिजे। हेलो पुट मां उस्मान थो ॻाल्हायां। साईं 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 ख़ुशि आहियो चङा भला तबियत ठीकु आहे ॿियो सभु ख़ैरु मां त ठीकु आहियां पर तूं मोटी अचण जो चई विए त वरी आहीं ई कोन को। न साईं न न बसि ईअं ई ओचितो हिकिड़ो कमु यादि अचियो इन करे मां हेॾा हलियो आयुसि। कूड़ थो हणी पुट मूंखे सभु ख़बर आहे त तूं कावड़जी वियो आहीं। भली मां थो लाल जे बदिरां तोखां माफ़ी वठां हूअ त आहे ई ॿार। न साईं न न यकीन कयो अहिड़ी का बि ॻाल्हि कान्हे का। तूं रंज त न आहीं न? न साईं यकीन करियो अहिड़ी का बि ॻाल्हि कान्हे का बसि मां ईअं ई ॻोठ हलियो आहियां साईं। त पोइ तूं कॾहिं थो अची त मां तुंहिंजो इंतज़ारु करियां? हा साईं हा हू जेको अवां कमु चयो न कराची वारो साईं पहिरियों मां ओॾे वेंदुसि उतां थी पोइ सिधो मां तव्हां वटि ईंदुसि। मुड़साणो वाइदो? वाइदो वाइदो साईं वाइदो वाइदो वाइदो। चङो पोइ मां तुंहिंजो इंतज़ारु कंदुसि। ख़ुदा ख़ुदा हाफ़िज़ साईं ख़ुदा हाफ़िज़। ख़बर आहे अदाज मां तव्हां वटि पंहिंजे हक़ जे फ़ैसिले लाइ आयो आहियां। अच्छा त तूं मूंसां फ़ैसिलो करणु आयो आहीं। ॻाल्हि त ॿुध तुंहिंजो इहो दिमाग़ु ख़राबु थियो आहे या होश आवाज़ विञाए वेठो आहीं? मां पंहिंजे होश में आहियां तॾहिं त पंहिंजे हक़ जी घुर करणु आयो आहियां। बाबा त कहिड़ा हक़ आहिनि तूं खोले ॿुधाए न मूंखे। दादा बाबो साईं जहिड़ो तव्हांजो पीउ हुयो तहिड़ो मुंहिंजो पीउ हुयो। हा त पोइ हिन में को शक आहे छा? जेकॾहिं कोई शक न आहे त जेका मिल्कियत तव्हांजे हथ में आहे इन में मुंहिंजो बि अधु हिसो आहे। त तोखे तुंहिंजो हक़ घुरिजे। इन मतिलबु त तुंहिंजूं मुंहिंजी मिल्कियत में नज़रूं आहिनि। वाह दादा जेकॾहिं भाउर आहियूं त पोइ मिल्कियत में नज़रूं विझण जी कहिड़ी ॻाल्हि आहे? इहो त मुंहिंजो हक़ आहे। महताब ख़ान तोखे पढ़ाए वॾो करणु मुंहिंजो फ़र्ज़ु हुयो सो मूं पूरो कयो। बाक़ी जेसिताईं बाबे साईं जे मिल्कियत जो सुवालु आहे त हुनजे लाइ हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी छॾ। बाबो साईं जेका मिल्कियत छॾे वियो उहा उनजे खयल कर्ज़ में पूरी थी वई। हा बाक़ी हिन वक़्तु जेका मिल्कियत आहे उहा सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु मुंहिंजी आहे ऐं उन में तुंहिंजो को बि हिसो कोन्हे को। इन ई ॻाल्हि में का बि सदाकत न आहे। इहो मिल्कियत फबाइण लाइ तुंहिंजो निसोरो कूड़ आहे। बकवास थो करे। मूंखे कूड़े चवण खां अॻु में पंहिंजो पाण ॾिस त कीअं कूड़ ते संदरो ॿधी आयो आहीं। इहो तुंहिंजी ज़ाल जो शिर आहे। इहो तूं न तुंहिंजी ज़ाल थी ॻाल्हाए। दर्श त मां हुन सां चङी तरह निबिरां थो। मुंहिंजी ज़ाल खे तव्हां कुझु बि न चओ। हुन सां तव्हांजो को बि वास्तो न आहे। मूंखे पंहिंजो अधु हिसो घुरिजे। इन लाइ जेकॾहिं मूंखे अदालत में वञिणो पियो त वेंदुसि। हा हा तूं अदालत में वञ जाईं भली अदालत में वञ जाईं पर कन खोले ॿुधी छॾ त मां न इहो अॼु कर ॾींदोमांइ न सुभाणे कर ॾींदोमांइ। बाक़ी जेकॾहिं तोखे कंहिं वटि वञिणो आहे त तूं भली वञ। फ़िलहाल शिकिल गुम कर। हल ठीकु आहे मां वञा थो पर हिसो कोन बख़्शी थो।
भला तूं हिन महिल हिमत हारे वेठो आहीं छा? न हिम्मत त कोन हारी आहे, पर सोचा थो त शायदि ई को अधे जहिड़ो मिल्कियत जो पुजारी हुजे। हिसे जी ॻाल्हि कर त खाइण थो अचे। असां हक़ ते आहियूं माता, असांखे मिल्कियत मां हिसो हुनखे ॾियणो पवंदो, पोइ हू खिली ॾे या रोई ॾे। ॼण मां सोचां थो त अदालत जो दरवाज़ो खड़काइजे, न त को खड़तेल निकिरंदो ई कोन। पर सोचां थो त हरू भरू खुआरी थी पवंदी। जॾहिं हुनखे तुंहिंजी इज़त जो ख़्यालु कोन्हे त पोइ तूं अहिड़ियूं ॻाल्हियूं छो थो सोचियो? तूं रमज़ान खे वापसि वराए, हुनजा घर ॿार साड़ाए छॾिया। तूं सरकारी स्कूल मंज़ूर करायो त हुन सड़े वारनि खे बेइज़त करे कढी छॾियो। छा इहा तुंहिंजी बेइज़ती न आहे? चवीं त तूं बि सच थी, मूंखे कुझु न कुझु करणो पवंदो। फ़िलहाल अदालत खे छॾ, तूं मिट माइट या दोस्त अहबाब खां चवाई ॾिसीस, मन बि हू मञी वञे। हुनखे ज़हर जा पाणी आयल आहिनि, हू कंहिंजी कोन मञे थो। हरू भरू ॻाल्हि वेंदी वधंदी। माता, तूं मुंहिंजी मन अधे रसूल बख़्श ॾे वञी ॾिस, हू चवंदुसि त ज़रूरु मञींदो। हू अहिड़े ज़ालिम खे चवण ई पसंदि कोन थो करे। पंध करण मां कहिड़ो फ़ाइदो? न माता वञा, तूं हुन ॾे वञ, पोइ हू तुंहिंजो शायदि त रहंदो। सोटर मेहताब खान अॼु भला वरी कीअं तकलीफ़ कई अथव? सोटर अॼु मां तोमें उम्मीद सम्झी आयो आहियां। सोटर हुकुम कर। सोटर अॻे भेरे तोसां ज़िक्र कयो, पर हाणे ॻाल्हि ज़ोर वठी वई आहे। अदो लखमीर ख़ान मूंसां हाणे तमामु घणी बेवाजबी कंदो रहियो आहे। सोटर काफ़ी वक़्तु बर्दाश्त कयो, पर हाणे ॻाल्हि सहप खां चढ़ी वई आहे ऐं मूं फ़ैसिलो कयो आहे त हक़ हिसाब वठी अलॻि थी वञा। पोइ सोट छा थो चवे? अधे त जवाबु ॾेई छॾियो आहे। चवे थो त बाबे साईं जेका मिल्कियत हुई सा बाबे साईं जे खयल कर्ज़ में पूरी थी वई, ऐं हाणे जेका मिल्कियत आहे सा संदसि ई ठहियल मिल्कियत आहे। इहो त सरासर कूड़ आहे। छो त तूं त नंढो ऐं जॾहिं चाचे साईं वफ़ात कई, असां त जवान हुयासीं। चाचे साईं ते को कर्ज़ु कोन हुयो, बल्कि हिन जो माण्हुनि ॾे कर्ज़ो जेको लखमीर ख़ुदि वसूल कयो आहे।